सचो सदा पासा साई निष्पत्ति सुहाने समय में सच साई जी रामत पालन के लाए वृंदावन में आया स्वयं शुभ घरों में सब भाव बहनों ऐसे ही संगत के उच्च डेवरी साहब संसद राम धाम रागी साहब के करता आशीर्वाद शुभकामनाओं सारी निष्पत्ति उन्हीं सच साई जे राम तुलसा पंहिंजो पाण खे साओ सदा फुकर पंहिंजो पाण खे उनजी आसीसाउनि सां ॿारण असां सभु इंसान सदाई उन सच साईं जी राहत चाहींदा ऐं अगर कोई थोड़ो पहिरों वक्त ईंदो आहे तो उन वक्त असांजी चाहत हूंदी आहे तो जल्दी कुछ थी पवे जल्दी उनकी रहमत आशीष मिले जी असां वरी सुख जी दुनिया में इलाज असां पंहिंजे जीवन खे जाम खुशियुनि सां भरे असां पंहिंजे जीवन में कॾहिं बि दुख तकलीफ़ या परेशानी ॾिसणु न चाहींदा ऐं जेकॾहिं थोड़ो कुछ हूंदो आहे त असां तक़रीबन सभिनी इंसाननि जी नेचर हूंदी आहे त अहिड़ो कोई चमत्कार कोई बरकत चाहींदा आहिनि जेको जल्दी थी पर उन सच साईं असांखे सम्झायो जितने जीवन में चमत्कार के पायण चाहियो था जिंदगी में कहीं भी वक्त कुछ जल्दी पायण चाहियो था तो कोई जॾहिं मौक़ो अचे तो तमामे बुरा थी तो कोई पहला चमत्कारी थी वही यानी जहिड़ो सुख चाहियो था ओड़ो ॿियनि खे जहिड़ो पाण बहितर चाहियो था ओड़ो ॿियनि सां बहितर बर्ताव करे जहिड़ो पाण ख़ुशि थियणु चाहियो था तहिड़ो ॿियनि सां बि ख़ुशि रखणु चाहियो ऐं इन करे असां सच साईं जी रामपुर तो जी असांखे सही राह मिले असांजो जीवन आमतौर ईअं रहंदो आहे जी हिकु कोई ऊंधाई गार या गुफ़ा हुजे जिते बिल्कुलु सदियुनि खां अंधारो हुजे हर तरफ ऊंधाई हुजे
ऐं ऊंधाई जो कारण उते सिर्फ़ इहो रहंदो आहे त उते कॾहिं सिज जी किरण आई न आहे या कॾहिं उन प्रकाश खे अचण न मिलियो पर जेकॾहिं गुफा चाहे जे मेरी पुरानी कहानी का यह कहावत इन ऊंधे गुफा हुई उनके कभी प्रकाश नसीब न थे हमेशा चारों तरफ ऊंधे अंधकार लेकिन भी जैसा कि वो कीड़ो या कोई गुफा में पहुंचो नहीं गुफा की चाहिए तो तू तो बिल्कुल ऊंधे है बाहर प्रकाश आए सिल जाए सूरज जाए उनको सब कुछ किए ऐसे धीरे में प्रकाश जीवन चाहे मुझे पता ही नहीं लेकिन तो प्रकाश हो गया उनसे तू करे शिक्षा मिली देश है गुफा सूरज के बुलाए ऐं सूरज के चयो तो मुंह अच तो जब सूरज मुझे निमंत्रण या दावतनामो कबूल कयो ऐं गुफा में दाखिल थे जरा पहुंची हर तरफ प्रकाश फैल गयो हर तरफ रोशनी फैल गई जब सूरज उन गुफा में आयो और रोशनी आई तब सूरज से कोई फर्क कोन पियो वो जो अकुयो तय हो गयो कुछ प्रकाश की अकुयो थी कुछ रोशनी की अकुई थी हुई लेकिन फर्क जो गुफा से तमाम बनो जिनका बिल्कुल ऊंधा नहीं हुई जिधर कुछ भी हो वहां प्रकाश में थी वहां रोशन थी जिधर असांजो जीवन में उन्हीं अंधकार में अज्ञानता में अनजानाई में तो नहीं केवल जन्मन का फिरंदो रहे केवल वक्त का हलंदो रहे कहिड़ी कहिड़ी सोचन अमलन में भटकंदो रहे असांजो जीवन उन्हें ऊंधे गुफा वांगुरु पर जॾहिं सॼे साईं तरफ़ ईंदा उन मालिक जी रहमत में ईंदा त पोइ जेको प्रकाश जेका रहमत जेका आसीस जेको ज्ञान जेको समझ जेका शेवा जेको सिमरन जेको नाम जेको ध्यान जी ज्योति प्रज्वलित थींदी आहे वह रहमत में लगती है तो पूरी उनमें गुफा में प्रकाश फैलते में लगता है सूरज पूरी से सनाई दे रहमत और ही रहती है ऐसा कि कभी यह चीज समझ में ना चलता तो कोई असांजे करे वो कोई असांजे कुछ करण जे करे असांजे कुछ थियण जे करे असांजे कुछ चवण जे करे कोई उन्हीं ते फर्क न पवंदो कुछ न वो तो सूरज वांगुरु प्रकाश में सदाई आहे जिते फर्क पवंदो त असांजे जीवन ते ज़रूर प्रकाश असांखे मिलंदो रोशनी असांखे मिलंदी जीवन असांजो तरंदो भाव का पहाड़ असां पवंदासीं जिंदगी असांजी संभलंदी तंहिंजे करे असां पंहिंजो अंधकार पंहिंजी अज्ञानता
पंहिंजा उल्टा कर्म, उल्टी सोच, उन्हीं की प्रकाश में रोशन जीवन कुछ बंद है उसे साईं जे रात में तो जेकॾहिं प्रकाश के करंदा पंहिंजे जीवन में आणींदा रामपुर में आणींदा त पोइ सब कुछ घटिजी ऐं साईं असांखे नंढी नंढी ॻाल्हियुनि में वॾी वॾी ॻाल्हियुनि में हर तरह सां सम्झाए तो जेतिरो थिए चेहरे के ख़ुशियुनि सां भरियो ॿिए खे ख़ुशी ॾियण सां उनखे एतिरी ख़ुशी मिले या केतिरी मिले पर पंहिंजे पाण खे तमामु घणी मिले ऐं पोइ थोरी थोरी ॻाल्हि जॾहिं ॻोठ में मिलंदी आहे त एतिरी घणी मिलंदी आहे जंहिंजो को अंदाज़ न हूंदो जी उसे साईं वो साईं वञनि पिया रस्ते सां निशान रखिए वहाँ तक भाई रावण के तो भाई रावण खे आदत हूंदी कंहिं ॻाल्हि खे मज़ाक करणु या कंहिंखे रूबरू थोरो तंग करणु त जीअं रस्ते ते वञनि था कुदरती कोई गरीब कम कंदो करो परियों बेवकूफ़ गुज़रिया कोई भी कर जूती कपड़ा बैंक में करे कम कंदो करो भाई रामन के मज़ाक को किया साईं सरकार को करे भी न कर सके तो साईं ने पीछे जैसे कोई मैं थोड़ी मज़ाक किया तो साईं जी मैंने वो कम करो बोला तू छा करे कि बस एक जूती और कपड़ा क्या कर बस ये खणी करे काथे लिकाए करे रखंदो अस्पाम करे ईंदो हाणे घड़ी खां पोइ ॾाढो परेशान थींदो ॾाढो तंग थींदो हेॾो घणो फिरंदो अहिड़ी तरह घड़ी करे मज़ो वठंदुमि तव्हां पोइ कहिड़ो ॾेई करे मां ॾिसी वठंदुमि त साईं जन खे चए तोखे मज़ो ई न थींदो आहे चए हा घड़ी करे मज़ो ॿियो छा करिणो त साईं जन पंहिंजे खीसे मां बि कुझु पैसा ॾिना ऐं चए इन कपिड़े में जूती में थोरो विझी ॾिसेसि पोइ तूं झाड़े में लिकी करे वेही रह पोइ कहिड़ो मज़ो ईंदो कहिड़ो तंग थींदो अञा ख़ुशि थींदो पोइ कहिड़ो थींदो मज़ो त ईंदो जॾहिं परेशान थींदो हेॾो कंहिं पैसा मिलंदा अञा चङो थी वेंदो साईं तोखे मज़ो ई न थींदो तूं मज़ो न थी ॾिस पोइ ॾिस कीअं थींदो ऐं पैसा चढ़ी करे उनकी जिंदगी में भी छेड़ा थोड़ा कपड़ा में भी छेड़ा साईं ये करेला भेंट झाड़ नदी कर वही रहते साथ करो मज़ो ईंदो पर मुझे समझ में न पई अचे मां कपिड़ा लुकाया तुम्हें मज़ो अचे हाणे को कहिड़ो ईंदो त ॾिसंदो ऐं जीअं उहो ग़रीब उतो आयो उन जीअं पंहिंजो कपिड़ो खयो ऐं केरु जूती में विधो उनजी जूती में कुझु लॻो ऐं जीअं जूती उल्टी कई हिनखे पैसा मिलिया तो ॿी जूती जे लोन में पैसा मिलिया के वीचारो बैंक छे तो जीअं चादर खे कुझु उन जो किरिया जेको कपिड़ा पिया त जीअं हिनखे कुझु पैसा मिलिया जी अखियों में पानी अची वियो ऐं हिकदमि हेॾे बि तके नज़र बि कोई कोन ऐं हिकदमि उन ईश्वर खे उन मालिक खे यादि करे छॾियो मालिक मूंखे खाइण लाइ बि कुझु कोन हो घर में बचण बि कुझु कोन हो तुंहिंजे लाइ पतो न आहे कीअं तूं ॾिना छा ॾिनो आहे कोई पतो न आहे कोई ॾियण वारो सुम्हो बि कोन्हे को ॾिसण में बि कोन थो अचे तूं मुंहिंजी मजबूरी सम्झी उनके मालिक जो शुक्र कंदे कंदे अखियुनि में एतिरो पाणी आयो ऐं एतिरो आशीष सां मालिक जो शुक्र करणु लॻो हक़ीक़त में उनजी हालत उहा ॾिसी करे उनजो ॻाल्हि त ॿुधी करे मां कुझु न कोन थो सभु कुझु ॾिनो हक़ीक़त में भाई रामन खे बि ख़ुशी में अखि में पाणी अचणु शुरू
हिकदम जो शख्स है साईं जॾहिं आयो चइसि हक़ीक़त में सुकून ऐं मज़ो जेको आहे तमामु मूंखे सुकून ऐं शांती ॾिनी एतिरो उन में कोन जेतिरो तंग थिया वरी ऐं उन सेठ साईं चयो हक़ीक़त में जेके ख़ुशी आनंद मज़ो चइजे थो वो हक़ीक़त में तंग करण में न हूंदो आहे पर ख़ुशी ॾियण में पंहिंजो पाण खे आनंद में भरण न हूंदो आहे पंहिंजो तनाव ॾियण में न हूंदो आहे जॾहिं उन बहितरी ॾियणु शुरू कई तो भाई में कलाम में काफ़ी फ़र्क़ु आयो हक़ीक़त में वो कंहिं मोड़ ते कुछ लोग से जो साईं चयो आहे चङा थियो चङाई को ॿुधे कुझु न मुंहिंजो मज़ाक जी कोई आदत कोन्हे पर पोइ चङाई से साईं जी करे न ॿुधी सघे तो साईं खां बाद में मुझे ॻाल्हाइण जो अंदाज़ पंहिंजो हूंदो पर वो ॾिसे साईं जे लफ़्ज़नि में करे न ॿुधी सघे उन कहानी को भुलिजी करे न सघियो हक़ीक़त खे वो विसारे न सघियो करे हमेशा जीवन में यादि रखो हिकिड़े ॾींहुं भगत साहब सरकार हिकिड़े शहर में विया इहे सभु मिलण आया आहिनि वेठो ख़बर चार ॾींदो वरितो थी वियो पैसा वेंदो थी वियो वेठो पाण में हिकिड़े शख़्स चयुसि वॾी उमिरि जो वॾो कबीलदार आहे ॾाढो वॾो माण्हू आहे वीचारे एतिरा ॿार अथसि एतिरा सेण अथसि पोट पोला अथसि पंहिंजो 70-80 ॼणा गॾु वियो हुया सॼो मुंहिंजो कबीलो आहे एतिरो वीठो आहे अहिड़ो त ॿुधे वेठो जेको चएसि जे महिल चएसि एॾो कबीलदार आहे तूं मुझे यार तू कबीलदार की गाल कही मांखे भी पंहिंजो कबीलो यादि अची वियो असांजे शहर में डिग्री कोठी आहे हर 6 महीने 8 का ॿार ॾींदी आहे सो वरी ॿार मुंहिंजो ॿार थींदा आहिनि सॼे शहर में मुंहिंजा ॿार घुमंदा रहंदा हूंदा आहिनि मांखे मुंहिंजो कबीलो यादि अची वञे थो हिनखे ॿुधायो असांखे माना एतिरो ॿुधे छाहे साम्हूं हर को छा करे छा कबीलो ख़ानदान माण्हू जेतिरा हुजनि पंहिंजी जॻह ते पर अॻिते उन सचे साईं जो कोई न को करंदो ख़ुशी ॾियण चङाई करणु खपंदी इन करे सचे साईं चयो इन चङाई सिमरन जाप शेवा उहा केतिरी आहे उहा असांखे मथे खणंदी बाक़ी छा ॾींदो हक़ीक़त में असांखे जीवन में पंहिंजी चङाई खे जेकॾहिं असांखे कुझु पंहिंजी ख़ुशी ॾिया शेवा सिमरन जाप में असांजे अंदर में प्रकाश ईंदो असांजे जीवन खे पाए वेठा ऐं पोइ उहा समझ वक़्त ते तमामु घणो कमु ईंदो जॾहिं भाई राम सॼी संगत सां वेठो साईं जन संसार छॾे विया हर कंहिं पंहिंजी आशीष वरिती भाई रामन छॾण जो मज़ाक की आदत हूंदी साईं जन जी थे छॾे मां सॼी उमिरि सिर्फ़ु मज़ाक ई कई आहे चर्चा ई कई आहे इन करे पतो न आहे मां सदाईं करे छा थींदो हिकु हर कंहिं बर्दाश्त बि कयो पर उते अॻो त मूंखे कोन छॾींदा मूंखे सज़ा ॾींदा तॾहिं साईं जन घणे वक़्तु मुस्कुरायोसि चयो भाई रामन जे तूं हिते जंदो रहंदा जॾहिं तूं उते ईंदे त को पुछण वारो बि न हूंदो सभु द्वार खुलियल हूंदा तूं पंहिंजो ऐं हक़ीक़त मूंखे फ़ख़ुरु थियो तव्हांखे को चवण वारो आहे त पुछण वारो तंहिं करे जेको जीवे तरी वञे उहो उन्हनि में शामिल
vegetarian से तो साइंस समझाए जब ऐसा लेकिन मुझे दिया ही चाहिए तो टेंशन ना पर बेहतरीन जब मजो बठण चाहिए कोई ऐसा वो मजो जब सामने वाले जो मुस्कुराए उनका भी आशीष निकले पंहिंजो पान का भी आशीष निकले वो भी बेहतर थे पंहिंजो पान भी बेहतर थे ऐं वो सभु करे थी जब मुझे साईं जो नाम ध्यान सुनो ऐसे भी सुनो हुआ असां उन्हनि सभु ईअं शामिल हो जो बंसा का दर्शन है तो कराएगा जो मिसाल राजा खींचे तो मुल्क में हर माण्हू जेको आहे ईमानदारी को करे थी विया मुंहिंजो शुक्रिया सां चवंदा आहिनि जैसे जो ॾिस कोई तरीक़ो कोन्हे त राजा उत्सव जो प्रोग्राम जो करणो हुयो त राजा हिकिड़ो वॾो खाली हवो तो पर कंहिं सभिनी खे चए हर हिकु सुभाणे लोचो खीर जो न विझे थी उहे उन सां सॼो प्रोग्राम कंदासीं जेतिरा ई आहिनि माण्हू सभु लोचो लोचो खीर जो न विझी वञे त खीर कंदा तो जेके माण्हू आहे सभु जेके आहिनि हर को पंहिंजो लोचो लोचो न विझी पर जब राजा पहुतो तो माण्हू सॼो हौद पाणी सां भरियो पियो हिक में खीर जो थोरो पियो हिकिड़े राजा पुछो चयोसि खीर अची पाणी आहे पोइ सभिनी चयो से असां हर कंहिं इहो सोचो उहे सभु खीर खणी त मुंहिंजे पाणी जे लोचे में कहिड़ो फ़र्क़ु पवंदो मां पाणी जो लोचो थो विझी छॾियां इहा सभई जी सोच अहिड़ी सभई पाणी विझी विया जेके ई हुया सॼो हौद पाणी सां भरिजी ॿियो मिसाल हिकिड़ी ऑफिस वॾे ऑफिस में जेतिरा ई माण्हू हुआ जेका संगत हुई कोई प्रोग्राम थींदो उहो सभु गॾु थींदा ऐं गॾु थी करे पंहिंजा कुझु पैसा सभु में ॾींदा जेके विछूंदा भई पंहिंजो पैसा सभु कंदा ऐं सभु विझी करे उहो लॉटरी कंदा कोई जंहिंजो नालो निकिरे उहा हुनखे ख़ुशी में सभु पैसा उनखे उनजो हिकिड़े ॾींहुं तो जीअं लॉटरी कढियो सभु गॾु थिया उनजे का सफ़ाई करण वारी माई हुई उनजो नालो निकितो जीअं नालो निकितो सभिनी तालियूं वॼायूं उहे सभु ॾाढा ख़ुशि थिया छाकाणि माई जो पुट ॾिनी मारो घर में बि नेताजी कुझु कोन्हे सभिनि खे पतो नेताजी ॾुखी आहे सफ़ाई करण ईंदी आहे उहा बि घर घर पहुचो पाईंदी आहे ऐं सभिनी तालियूं वॼायूं माई खे वधाई ॾिनी उहा मिस्टेक थी आई सभु वरिते ॾाढी ख़ुशी थी जेको लॉटरी जा बकाया पना जेके बि हुया सभिनी जा खोलियऊं तो जेतिरा ई खोलियऊं सभिनी में उन माई जो नालो लिखियलु जेतिरी पर्चियूं हुयूं ऐं जिते सभिनी खां पुछो हितां पंहिंजो नालो छा लिखियो कीअं थियो सभिनी जो असांखे सभिनी में इहा ॾुखी लॻी निकिरी में असांजो निकिरे न निकिरे इंजो निकिरे उहा पुछियल सो हक़ीक़त में इहो असांखे पाण खे ॾिसणो आया असांजो उहो पाणी जो लोटियो आहे या खीर असां कंहिंखे सुख ॾियण लाइ कयूं था या कंहिंजी मदद सां कयूं जिते असां थोरो बि कंहिंखे सुख ॾियणु चाहींदा जिते बि लॉटरी कंहिंजी बि निकिरे उहा हर दफ़े थींदी हर वक़्तु थींदी जॾहिं को प्रोग्राम थींदो पाण में कंदा अॼु ताईं हुन बेड़ा केतिरियूं कयूं हुयूं ख़बर अॼु ताईं
काई याद न रही कॾहिं थियूं कीअं थियूं, पर उहा हिकिड़ी अॼु ताईं यादि आहे, अॼु ताईं उनखे यादि रखियो वञे। राजा बि प्रोग्राम केतिरा ई कया हुआ, पर जिते सभु पाणी जा लोटिया आया उहो अॼु ताईं यादि आहे। यानी असांजी चङाई बि हमेशह यादि रखी वेंदी आहे, असांजी मनदारी बि हमेशह यादि रखी वेंदी। इन करे ॿई चीज़ूं यादि कयूं वञनि। अॼु असां ॾिसूं असां जेतिरो राम खे यादि कंदा त जॾहिं बि राम जो नालो ईंदो आहे ज़हन त रामायण में ज़रूरु अची वेंदो आहे, छड़ो राम कोन्हे। जॾहिं बि कृष्ण जो नालो ईंदो त कंस पंहिंजे पास सां अची वेंदो, जॾहिं बि सीता जो नालो ईंदो त शर्पण खां पंहिंजो पाण थी वेंदो। तंहिं करे ॾिसो असांखे पाण भर असांजो जीवन छा, असांजे जीवन में असां इहो चाहींदा कि मर्तब उथे, उनसे चए साईं जी असांखे बि रहमत मिले, पर उनसे चए साईं चयो उहो चाहियो था रहमत तव्हांखे जल्दी मिलंदी, पर जॾहिं मौक़ो अचे कंहिंसां को थोरो कमु तव्हां पाण कंदव, कंहिंखे ख़ुशी ॾींदव त पोइ तव्हांखे रहमत एतिरी मिलंदी रहंदी जो कॾहिं कमी ईंदी न, ख़ुशि रहंदो। उनसे साईं जी रहमत, मुंहिंजी प्रकाश, मुंहिंजी आसीस, मुंहिंजी कृपा, मुंहिंजी करुणा उन सूरज वांगुरु असांखे सदाई मिलंदी रहंदी। उहा सदाई रहंदी रही आहे, रहे थी, पर असल चीज़ असां प्रकाश खे पंहिंजे ऊंदे गुफ़ा में आहियूं। उन प्रकाश सां असांखे पंहिंजो पाण खे रोशन करणु ऐं उन सूरज ते उनसे साईं जी रहमत ते कोई फ़र्क़ु कोन्हे, पर असांजे जीवन ते तमामु घणो फ़र्क़ु पवंदो। असांजे जीवन ते एतिरो गहरो फ़र्क़ु पवंदो। सिक्का सचे साईं जा हुया, आशीर्वाद बि हुनजी, आशीष बि हुनजी, चयो बि हुनजी। भाई राम का नाम उती सोच रही, सब कुछ उनके चई सिर्फ तूं ॾिसी करे आनंद वठी वियुसि। ये सिक्का मुंहिंजी जुती में कपिड़े में मुंहिंजी पुलिस आनंद केतिरो ई। ऐं हुन मज़ाक करणु चाहे, पर मज़ाक खे बदिलाए बहितरी जेका सचे साईं खे चई, ऐं सिक्का में सचे साईं जा सलाह बि हुनजी, आशीर्वाद बि हुनजी, सभु कुझु सिर्फ़ु करायो उनखे। उन कराइण ई एतिरो बदलाव करे छॾियो जो उहो उन वटि घटना वेठी, पर उन मरकल अहिड़ो घटियो जो सचे साईं जे उन आदत अहिड़े करे आशीर्वाद अहिड़ी मिली जो कोई आरती में स्वर्ग जा द्वार खुली विया। हमेशा तंहिंजे करे असां सभु इंसान जेके आहियूं सदाई मरकल चाहियूं, कि असांजी नेचर आहे चमत्कार चाहींदा। इंसान हर हिकु इंसान जी नेचर हूंदी आहे त मौक़े ते ही कुझु थी पवे, पर सचे साईं चए मौक़ो थे तव्हां बि अहिड़ा थी वञो कि ख़ुशी ॾेई छॾो, शेवा सिमरन जाप करे छॾो। सचे साईं चए जॾहिं दुख में यादि कयूं, सिमरन कयूं, छो न सुख में ई थोरो करे छॾो। तंहिंसां ठीकु बहितर नाम जाप सिमरन कयूं, उनखे हर रोज़ जब सिमरन कयो। ऐं जॾहिं असां तो कबीर साहब जा
वही दो हटाना सुखा हिकिड़ो आम आहे सुख में सिमरन सभु करे दुख में करे नथो जो सुख में सिमरन करे तो दुख काहे का हो पर सुख में सिमरन ना किया दुख भी किया याद कह कबीर उस दास के कौन सुने फरियाद वो थोड़ा वो थिया दिया सुख जे वक्त थोड़ो करे छॾो तॾहिं दुख वक़्तु ॾाढो यादि करणो पवंदो पोइ तंत्रो पवंदो छाकाणि कर्मनि जी मार पवंदी आहे पंहिंजी कई सां पर अगरि जॾहिं वक़्तु हुजे हिम्मत हुजे ताक़त हुजे जुरियत हुजे पावर हुजे कुझु करण जी शक्ति हुजे सेहत हुजे हेल्थ हुजे उन वक़्तु अगरि कुझु कंदासीं त पोइ असांखे दुख ईंदो ई न जे वरी फरियाद करणी पवे कुझु वरी मालिक खे कुझु चवणो पवे तंहिंजे करे उन सचे साईं जो थोरी थोरी ॻाल्हि में पंहिंजी ज़बान पंहिंजी हालत पंहिंजे अमल खे थोरो छॾाए हर इंसान जॾहिं बि ॾिसंदासीं कोई सही कमु कयूं कोई ग़लति कमु कयूं मुंहिंजे पोइ तव्हां मक़सदु इहो हूंदो आहे भई ख़ुशी पाए भई मज़ो वठो कुझु बि चओ जेकॾहिं ख़ुशी या मज़े जी चाहत न हुजे त ग़लति कमु कॾहिं करे कयो न त छो थिए पर सचे साईं जो हक़ीक़त में मज़ो वठणो आहे त बहितर थी करे वेठो चङो करे करे ॾेखारे वेठो ॻाल्हि उहा साॻी हुन कपिड़ा लिकाए करे चाहियो पई त मां मज़ो वठंदुमि सचे साईं चयो तूं कपिड़े में विझी करे मज़ो वठी ॾिस पोइ ॾिस केतिरो थो मिले भई लुकाइण खां वधीक मिले थो या उहो वधीक थो मिले भई मज़ो ई वठिणो आहे पोइ तव्हांखे सुठी में कहिड़ो थो बहितर थिए जेतिरो बहितर लफ़्ज़ बहितर अमल बहितर सोच ॾेई करे असां कंदासीं ओतिरो पंहिंजे जीवन खे जेतिरो आनंद सां भरींदासीं ओतिरो रहमत सां भरींदासीं पर उहो सभु कॾहिं जॾहिं असां पंहिंजी सोच में पंहिंजे अमलनि में पंहिंजे जीवन में उन ऊंधे जी जॻह ते प्रकाश खे भरींदासीं उन सूरज खे उन प्रकाश खे उन किरण खे उन सचे साईं जी रहमत खे असां पंहिंजे जीवन में आणींदासीं जिते ऊंधे जो उजालो थिए ऐं उहो उजालो पूरे थी वियो हर रोज़ कुझु वक़्तु ॾेई उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन जाप कंदासीं जॾहिं थोरो वक़्तु में नाम ध्यान में ॾेई करे उन प्रकाश असां पंहिंजे जीवन में भरींदासीं त पोइ वो उजालो प्रकाश एतिरी रहमत सां भरींदो कि वरी जीवन में कॾहिं ऊंघाई ईंदी न हमेशह उजालो रहंदो शानमान रहंदो ख़ुशी रहंदी ख़ुशहाली रहंदी सारे पंहिंजे सुहाने समय में पर सब पुलिस जे साईं जी रहमत सां जेको सावा सदाबा खुश खुशहाल आनंदमय प्रकाशमय सुखमय थियण जे लाइ आया आहे त उन सचे साईं लाइ इहा अरदास पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे उनजे नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे मुझे वचन मुझे आशीष खे उनजी रहमतुनि खे साण खणी सबके थोड़ी थोड़ी खुशी ॾींदा पंहिंजो पाण खे हर हिकु खे उनजी रहमतुनि सां भरींदा आहिनि ऐं उहा रहमत जो प्रकाश ईअं थींदी आहे जीअं असां ॿिली से हिकु किरण कई से का थोड़ी चटाई पर सचे साईं खे बदिलाए बिल्कुलु सूरज वांगुरु हमेशह लाइ संसार ठाहे अॻिते जा बि द्वार खोले छॾिया ऐं जीवन खे ऊचाई ताईं पहुचाए छॾियो स्वाई जी प्यार भरी दिलि में सभु भाउ बहन ऐं सॼी संगत खे साईं पंहिंजे स्वामी समय में उच्च लहरी सां संत सतराम दाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामना वाधायूं साईं